हे जेको अॼु जो असांजो एहतजाज आहे, जेको पाण खे पढ़ियल लिखियल थो सम्झे CSS ऑफिसर, मां सम्झां थो जस्ट यू आर इलिटरेट and you don't have knowledge, you are nonsense and just you are fighting with your institutions. जेकॾहिं आम माण्हू असांजा वेठा सभु असांजा सिंधी पूरा नमूने एहतजाज हो, उनको अॻ में बुकटिन पठाणनि हथियारनि सां अची करे रोड ब्लॉक कयो। तूं छा कयो रे? You are SSP calling yourself you are CSS officer. Nonsense, you are going at the उतां खां वॾेरास तूं वञी करे माण्हू बाज़ाब कराए थो। मूंखे इन शइ जो जवाबु ॾे, इहे मुखी जेको मिलियो तोखे ॿ माण्हू मिलिया, इहे किथां मिलिया? तूं कंहिं सां मुक़ाबिलो कयो? कहिड़ा धाड़ियल मारिया आहीं तूं? उहे ॿई माण्हू वॾेरनि जी वॾेरे जी उताक त वठी आहीं, वॾेरे सां मिली करे वरी तूं उन्हनि जो सपोर्टर थी करे चए पियो त हीअ असांजो वॾेरो बि असां सां गॾु आहे ऐं असां बि विया आहियूं बाज़ाब कराया आहियूं। वरी तूं बि हिकिड़ी ॻाल्हि कई, तूं चओ त मां 48 माण्हू आज़ादु कराया बिना कंहिं एहतजाज जे। मुंहिंजो तोखां सवाल इहो आहे त तूं पुलिस वारो थियो छो आहे? असांजा माण्हू 48 अगवा छो थिया? तूं किथे हुए? माना असां एहतजाज कयूं तॾहिं बि तव्हांखे कावड़, जेकॾहिं असां चऊं था असांखे पंहिंजा माण्हू वापसि खपनि तॾहिं बि तव्हांखे कावड़, जेकॾहिं रोड ते वेहूं तॾहिं बि तव्हां वियो। कल्ह तूं कहिड़े कहिड़े माण्हुनि खे सिविल कपिड़नि में तूं सिविल कपिड़ा माण्हुनि खे पाराए, उन्हनि जे हथ में छुरियूं आहिनि, उन्हनि जे हथ में खंजर आहिनि, उहे असांजे आम माण्हू न बल्कि असांजे वकीलनि ते उन्हनि हमलो कयो आहे। तूं वकील सां टक्कर नथो खाए सघीं। यू आर public servant and advocates. We are according to the laws. We are not slaves of any country or any person, but just for the sake of love and patriotic. We love and we live for the nations. असां जेके मुल्क लाइ हमेशा बिना कंहिं पगार जे इहो वकील आहे जेको कमु कंदो आहे। तूं असांजो पब्लिक सर्वांट आहे, कानून जे मुताबिक़ नौकर आहे असांजो, ऐं तोखे ख़िदमत करणी आहे क़ौम जी। जेकॾहिं असांजो माण्हू को अगवा थिए थो त असां तुंहिंजे गरेबान खां वठंदासीं। तूं असांखे कुझु नथो चई सघीं। पूरे नमूने एहतजाज ते गुंडागर्दी जेकॾहिं तूं हथियार खणी करे माण्हुनि सां विढ़े, पोइ आम माण्हू जेकॾहिं हथियार खणंदो फूल पाए वेही रहे CSS तोखे कहिड़ी ख़बर आहे त क़ौम कीअं तरक़ी कंदी आहे? तोखे कहिड़ी ख़बर आहे त पुर अमन एहतजाज वारनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे? तूं हिकु बेवकूफ़ ऑफिसर आहे। तूं पंहिंजे पाण जे लाइ हिकु बेकार रस्तो अख़्तियार कयो आहे। तोखे